शिनासी नवा के हैदराबाद का आगाह कयूं। हैदराबाद की अदालत आइस विक्रो कंदड़नि खिलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते 2 भाइरनि समेत 3 ॼणनि के खिलाफ़ कार्रवाई जो हुकुम ॾेई छॾियो आहे। हुसैनाबाद वासी 6th एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जे अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई वई आहे। अवांखे ॿुधाईंदा हलूं, हैदराबाद की अदालत आइस विक्रो कंदड़नि खिलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते 2 भाइरनि समेत 3 ॼणनि खिलाफ़ कार्रवाई जो हुकुम ॾेई छॾियो आहे। हुसैनाबाद वासी 6th एडिशनल डिस्ट्रिक्ट जज एंड सेशन जज जे अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। दरख़्वास्त गुज़ार जो चवणु आहे त इलाइक़े वासी इरफान अबड़ो ऐं संदसि भाउ इमरान बाअसर शख़्स जी सरपरस्तीअ में आइस विकिरो करे रहिया आहिनि। दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ ॼाणाईंदे चयो आहे त आइस वापराइण सबबि भाउ ज़ुहैब कियानी बिस्तरे भेड़ो थी वियो आहे। हुन चयो आहे त इतलाह ॾियण बावजूदि पुलिस मंशियात विकिरो कंदड़नि खिलाफ़ कार्रवाई नाहे कई। अवांखे आगाह कयूं पिया, हैदराबाद की अदालत आइस विकिरो कंदड़नि खिलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते 2 भाइरनि समेत 3 ॼणनि खिलाफ़ कार्रवाई जो हुकुम ॾिनो। इन हवाले से हैदराबाद का टीटीवी न्यूज़ रिपोर्टर शब्बीर अबड़ो इन वक्त लाइन ते मौजूद है। जी शब्बीर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद की अदालत आइस विकिरो कंदड़नि खिलाफ़ दाख़िल दरख़्वास्त से 2 भाइरनि समेत 3 ॼणनि खिलाफ़ कार्रवाई जो हुकुम ॾेई छॾियो आहे। हुसैनाबाद के इलाइक़े ज़ीशान प्लाज़ा में राज पज़ीर इमरान कियानी पंहिंजे वकील सदाम हुसैन कीरो मार्फत 6th एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज की अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। दरख़्वास्त में हुन जो मौक़िफ़ आहे त इलाइक़े में राज पज़ीर इरफान अबड़ो संदसि भाउ इमरान अबड़ो बाअसर शख़्स की सरपरस्ती में काफ़ी अरसे का आइस विकिरो कनि था, जंहिं करे नौजवान नसल तबाही के किनारे ते पहुतल आहे। आइस जहिड़े ज़हरीले नशे में भाउ ज़ुहैब कियानी मुब्तला पइजी बीमारी सबब बिस्तरे भेड़ो आहे। वकील अदालत के आगाही कई त मंशियात सुरक्षण खिलाफ़ मक़ामी पुलिस तोड़े SSP ऐं DIG के लिखत में दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, पर को बि तारक वठण लाइ तयारु न आहे। दरख़्वास्त गुज़ार ऐं संदसि भाइरनि खे हिरासत करण लाइ मंशियात सुरक्षण जी सरपरस्ती कंदड़ एजाज़ मेमण हेस्को अमले सां मिली मथनि बिजली चोरी जो कूड़ो केस दाख़िल करे छॾियो आहे। वकील अदालत के इस्तदा कई त अदालत ज़हरीलो नशो विकिरो कंदड़नि ऐं संदन सरपरस्ती कंदड़ खिलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम ॾे। अदालत वकील जा दलील ॿुधण बाद हुसैनाबाद पुलिस के हुकुम ॾिनो त दरख़्वास्त गुज़ार जो 154 CRPC तहत बयान रिकॉर्ड कयो वञे। जेकॾहिं बयान ॾोह जे ज़मरे में अचे त इल्ज़ाम हेठि आयल माण्हुनि खिलाफ़ केस दाख़िल करे कानूनी कार्रवाई कई वञे। अदालत अहिड़े हुकुम बाबति ॼाणल दरख़्वास्त उकलाए छॾी आहे। जी ठीक है शबीर, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।